अलदा ना है जा डॉक्टर अले करे दे वठी आयो यार बैठो आराम से छो भला अच्छा मरीज अरे हे केरा इमरजेंसी है ना इमरजेंसी में तो आयो डॉक्टर आ बेउ छा कनेक्ट डॉक्टर आ जो के समझ गया मैं छा थई मरीज भाई यार मुजो अरे मां अरे गाल तो बुध भी चुप चुप एक मिनट भाई अरे मां बीमार लगे है भला हे मरीज वा मां नया है मरीज चेक तो का तुझो भाई बिलिन जो दिल एक जल्दी हले थी वाकई भाई तुझो हे तो पाण बीमार लगे तो मां लगे तो यही बेबो कतरा पीता थी भला हाने जड़ा हालन था हाल बुध घणन जन को तबियत सही ना है अल्लाह याद ही विसरी है तो जम्मू डिठो ना कदो को हे छा तो करे बीमारी चेक तो कया किथों आई है अगर बीमारी तुम्हें अंदर आई है तो किथों आई है बागा पर हे शायद चेक कर अरे सीनो चेक कर मां तो चाह तो बाकी बहुत अरे छा तो करे अरे अब बाबा कुछ ना सुनो हां ने सही चीज एक मिनट हे तालो छतोड़े मागे न तालो कोन देना एक मिनट बाबा एक मिनट मत चोरा चाबा तालो छो एक छा है भला तालो छो चेक करना उनी के टोपी बपी ला तो वने केड़े डॉक्टर ने वठिया वने बागा बाके एक मिनट हां ने खबर पड़ी हेलो हेलो ना हे बुध ना हे गाल तो बुध चुप चुप हे तालो चुप खबर पड़ी हुई मुखे बीमारी जो मेदो खराब है आई मेदो जो ऑपरेशन थी ना मने तो तालो हन करे पो चेक करे तो हुए बीमारी हुए तुझे जो काने मेदो एकड़े बे कोन बे तुझे मेदो खराब है मने भगो पे निकतो पे हां निकतो ना ना डॉक्टर अब हां छा है माके इने के कमजोरी घणी है अच्छा इने के फ्रूट व्रूट करे एक मिनट अरे बट्टू से तो कड़े चोराज समझाए तो तो डॉक्टर चोरा इलाज चेक बाहु इलाज बाहु तो चला हल बाहु चला मुझे नहीं जी हां तो चाह तो चोरा डॉक्टर तो ना है ये बच्चे सफा सुनिया ले पे कनी आओ अरे मुके नारंगी होती बहन छाई दी फ्रूट होती तो मन और बड्डे में चाय पी दूं जल्दी वन अरे मैं चाय का रखे हम चेकअप कया एक मिनट हां तो खुले लन मां हां एक मिनट तुम्हारे अरे बट्टू से तो रखे मां के तू बीमार कंदे रहंदो मां तो बट्टू मुंजो वर खिसे में विच न मिल लग जा पैसा फीस बुधी चल चेकअप जा खबर 500 अलग वठंदो आ ऐं हथ लाइण जा 500 अलग बहुत न ला बा लगे तो पर हगे बहुत से असा के हथ न वर छा तो खणा वने तुझे बुखार चेक कया ना पाण बड्डा छा तो बंदूक खाण तो वने जा छुरी से तो वने मागे नहीं छुरी ना है बुखार चेक थी न बाबा चलो भी चुप करे भी बुखार चेक थींदो हां बात बंद कर जोर से साह खन जोर से साह खन हाँ आई सॼी दुनिया जो बुखार तो वटा न तुंहिंजो इलाज मां कयां तो मेदो बि तुंहिंजो ख़राबु ऑपरेशन थींदो तुंहिंजो ऐं ऑपरेशन जो डॉक्टर डीपी कंदो बुखार भी आए हाँ डॉक्टर डीपी जो इलाज हिकु टिप आहे तुंहिंजो ऑपरेशन थींदो तुंहिंजो इलाज थींदो मांखे तो पेट में सूर आ न बुखार काडो आयो न साईं इहा ॻाल्हि डॉक्टर मां आहियां तूं आई डॉक्टर तू आ पोइ चुप करे वेह न आवाज़ अची आहीं आज से ताई नारंगी छा थी ॾह में इहो ई कुझु बाबा मिलंदो हे हिनजी सिहत ते ॿुध हे तोखे न हे मना आहे ये मना है पर तू पंहिंजे लाइ न आयो छा पाण बटे मी नारंगी वठी अची हे मना आहे नारंगी ना दे छा नारंगी ना होए बा हे बियो हिकु वठी आयो छा चवंदो इनखे रोड पर हिकिड़ो आई आहे हे हिकिड़ो में ठेकड़ो दे डॉक्टर के दे पियो मारी छॾ मरीज़ खे न थींदो हे न। सब मां आहियां तूं ई मरीज़ खे नहीं अने हीअ मांखे भली आहे न हा कमजोरी आहे न सिहत आहे थोरो हूंदी त माना कमु थींदो न डॉक्टर छिलियूं बि न आहे मां डॉक्टर वीचारो तकलीफ़ थो करे पियो हाणे डॉक्टरनि जो हाल ॾिसो न टेस्ट न बेस्ट माइदे जो ऑपरेशन थींदो हाणे चुप कर छॾे इलाज हुनखां पुछां मां हा इहे सफ़ाई वाह वाह डॉक्टर भेण अच्छा हिन जी दवा लॻंदी मूंखे कहिड़ी बाक़ा जे मां तूं मूंखे ॾे न डॉक्टर चखे थो अच्छा चेक कए हा मिठी आहे खोखड़ा तो कटबा लगाओ कर दे जाइए भी अरे है तो सब्जी खाई हो आयो नहीं फीस दो अरे बड़ी आई वरी ना सुभाणे अचिजो हे छा तो कर पैसा भला चोर आ छा विचार तो पे कचरे रही में सफाई जो खाए को बाहर चलो हलो बाहर चलिया अब गाल में तो है 1000 छो कडी सुभाणे तुंहिंजी मां दवा ठाहे रखंदमि अचिजांइ हे फीस आहे ॾिसण जी सही आहे 1000 रुपए फीस में वयो नारगी भी तू खाई वे ॿियो मरीज़ नेक्स्ट धूड़ पे मुंह में बेर भी खाई वे नारगी